माशाल्लाह हिते असां मच्छी था मारायूं। हे असांजो मासा था एडवोकेट सुधीर अहमद बिरोही। हे हुनजे मच्छी जो तलाव आहे। हे नंढड़ो तलाव आहे, वॾो तलाव ओॾे अथसि। हे अल्लाह ख़ैर करे मच्छी मारनि था। हा दादा में कॾहिं ॾिसां हे वॾे तलाव में छॾे ईंदो। हा अल्लाह ख़ैर करे अदड़ा मारनि था। ते बंजा मच्छी मारनि था जेको आहे सो। हा हे साम्हूं साईं पीर कबीर बादशाह आहे जेको आहे सो। हा हा मच्छी भरियूं बाबा। हा ये मच्छी ॾिसो माशाल्लाह। ये मच्छी ॾेखारनि था असांखे मीरबर आहिनि असांजा। साईं खे चवां वॾो कुरड़ो कढ बा ॾिसे अवाम। सॼो सिंध ॾिसे पाकिस्तान सॼो दुनिया। हा तेलो कढ अबा हिकिड़ो मिंट। अबा इन जो तौर थियल न आहे छा मच्छी नथो ॻोल्हे सघे। हा माशाल्लाह हे ॾिसो। हा तेलो साईं 2-2.5 किलो थींदो। माशाल्लाह माशाल्लाह। हेॾो असां काविश जे नुमाइंदे खे बि घुराया आहियूं। काविश अख़बार जे मामा असांजो साईं मोहम्मद यासीन बिरोही साहब काविश जो नुमाइंदो आहे। अल्लाह ख़ैर करे। हा बाबा घण 8 किला। हा माशाल्लाह। हा मोरा की 10 किला बा। हा हा माशाल्लाह। हे सॼो तलाव आहे मच्छी जो। हा माशाल्लाह तेलो आहे 12 किलो। हे सॼो मच्छी जो तलाव आहे साम्हूं रोड आहे। 2.5 किलो आहे बा 4 किलो चार जो।